असीं अॼु जे हिन उत्सव जो झूलेलाल जी मूर्ति अॻियां जोत जलाए आगाज़ करे रहिया आहियूं। जेकॾहिं सेंट एंड्रूज़ हॉल जे दीवारुनि में असांजे महिमाननि जा ताड़ियुनि जा फाका पवंदा त मां सम्झां थो आगाज़ सुठो त अंजाम बि सुठो थींदो। असां माया नाज़ कलाकार सिंधी रंगमंच जे शान ऐं अॼु जंहिंजे यादि में असां प्रोग्राम करे रहिया आहियूं, पुष्पा माली जे यादि में ही प्रोग्राम आहे। पुष्पा माली अॼु शारीरिक तौरु असां सां कोन्हे, पर जीअं असांजे बिठाई कोट सुहिणे शाह अब्दुल लतीफ़ चयो आहे, मरणा अॻे जे मुआ से मरी थियनि न मात, जीअणा अॻे जे जिया हूंदा से हयात। उन्हनि चंद शख़्सनि मां पुष्पा माली हुई, जंहिं पंहिंजे पिता गोविंद मालीअ खां वरसे में नंढे हूंदे खां ई सिंधी ॿोली, सिंधियत, सिंधी फ़न, सिंधी कला जी ॾात हासिलु कई ऐं होश संभालींदे सिंधी रंगमंच खे हुन पंहिंजे कला ऐं फ़न सां संवारणु शुरू कयो। हुननि केतिरनि ई नाटकनि में जुदा जुदा रोल कया। मुंबई में जेके बि ग्रुप्स आहिनि, सभिनी ग्रुप में हुन पंहिंजो साथ ऐं सहकार ॾिनो। तंहिंखां सवाइ स्टेज खां सवाइ टीवी ते हुन केतिरनि नाटकनि में कमु कयो। रेडियो ते हुन बेशुमार नाटक कया। रेडियो ते हर हफ़्ते प्रोग्राम पेश कंदड़ थी पेश थी। उनखां सवाइ केतिरनि ई सिंधी प्रोग्रामनि में बतौर संचालक हुन पंहिंजो योगदान ॾिनो। उनखां सवाइ सिंधी फिल्म हल त भॼियलू में बि हुन पंहिंजे आवाज़ सां फिल्म जो शान वधायो। पुष्पा जे केतिरियूं ई यादगार फिल्मूं आहिनि, हुन जूं हासिलातूं बि तमामु वॾियूं आहिनि। हुन केतिरा ई इनाम हासिलु कया, केतिरा ई सन्मान हासिलु कया, पर हूअ इनामनि सन्माननि खां इन करे मथे हुई जो हूअ पूरे ईमानदारी सां, पूरी सचाई सां, पूरी सदाकत सां प्रोग्राम कंदी हुई। ऐं जीअं असांजा वॾा चई विया आहिनि, हर क़ौम जी सुञाणप उन्हनि जी शाहूकारी कोन्हे, हर क़ौम जी सुञाणप उन जी मिल्कियत ऐं बिज़नेस कोन्हे, हर क़ौम जी सुञाणप उन जी संस्कृति आहे, सकाफ़त आहे। क़ौम खे पंहिंजे ज़बान सां, पंहिंजे ॿोलीअ सां, पंहिंजे साहित्यिक देन सां, फ़न जे देन सां सुञातो वेंदो आहे, जंहिंमें पुष्पा जो योगदान हुयो ऐं रहंदो। ऐं असां अॼु जा प्रोग्राम इन मक़सद सां ई कयूं था त पुष्पा जो मिसाल वठी करे ॿिया कलाकार मंच ते अचनि, पंहिंजूं कुवतूं पंहिंजे फ़न सां सिंधी क़ौम जी संस्कृतीअ खे अञा वधाइनि, विझाइनि। छॾे ॾे छंछर जो ऐं न वरी मंगल खां गिर सभु पाण ई पिया गिर सभु पाण ई पिया अदा बण भई अदा बण अदा बण मस्ता मस्त मलंग सुमी तो तंग ते चारे तंग कचर खां पाण ई पिया चुरंदा कचर खां पाण ई पिया चुरंदा। हिकिड़ी पहिरीं ज़ोरदार लाल जी ताड़ी वॼायो सभु। अञा हिकिड़ी जय आयो लाल सभई चओ हा हा हा। असली आत्मा तृप्त थी वई। साईं सिंधी हुजे। हिकिड़े दफ़े मुंहिंजे अंगण में हिकिड़ो भाई बीठो, हुनखे अंग्रेज़ीअ में चयोमांसि लाल सिंधी ॻाल्हाइण जे लाइ त
त सुठी ॻाल्हि आहे, पर जेका अंग्रेज़ी तूं सिखी आयो आहे चङी तरह ॻाल्हाईं अथो? चई हा मां सुठी ॻाल्हाईंदो आहियां। मां चयोमांसि भला अच्छा ॿुधाए त सही, जेकॾहिं तोखे किथे वञिणो हुजे त तूं छा चवंदे? चवंदो आई गो। वेरी गुड, सुठी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं तोखे अचिणो हुजे त आई कम। मां चयो इहा बि सुठी ॻाल्हि आहे, तमामु सुठी। अंग्रेज़ी बि अहिड़ी सिखियो। हिकिड़ो दफ़ो गिरगाम रोड ते बीठो आहियां। गिरगाम रोड ते हर का बस गिरगाम रोड खां धोबी तलाव ते वेंदी आहे, सभिनी खे ख़बर आहे। उते असां ॿई ॻाल्हायूं पिया, हेॾनि सालनि खां पोइ मिलिया आहियूं, त हिकिड़ो वीचारो अंग्रेज़ थो अचे, हिंदीअ में थो पुछे, भाई साहब धोबी ठलव जन खईसा। हाणे सिंधी ऐं मूंखां थो पुछे कहिड़ी बस वेंदी? मां चयो हर का वेंदी थी, 10 पैसा ॾे जीअं बस मुड़े उते लही वञे। हाणे तूं हिनखे हिंदीअ में चओ, अंग्रेज़ीअ में थो चएसि येस मैन, कैच एवरी बस, कैच एवरी बस, गिव 10 पैसा, बस गोज़ लेफ्ट, यू फॉल डाउन। हुन बि खणी सलाम कयसि। अञा बि के असांजे घरनि में ॿुढड़ियूं आहिनि जिन खां अंग्रेज़ी न छुटी आहे, भले सिंधी पूरी बि ॻाल्हाइनि, हिंदी न ॻाल्हाइण अचेनि। हिकिड़ी माई थी अचे ॿुढीअ वटि, चएसि थी अम्मा, चई चओ, चई मुंहिंजे पुट खे मंगल ग्रह आहे, ॿुधरु आहे, शनि आहे, राहु केतु अथसि, का मिटी माइटी नथी थिएसि, भला छा कयां? चई ठीकु आहे अम्मा, तूं हीअं कर, पंहिंजे पुट जो हाररस्कोप मूं वटि खणी अचु। अरे हॉरोस्कोप चओ या जनम कुंडली चओ, छठी चओ, इहो हाररस्कोप वरी किथां अची वियो? मैच थी ॾिसे माई, साईं शौक़ु अथसि अंग्रेज़ीअ में ॻाल्हाइण जो। पुट खे थी चए, पुट घणा आउट? चई अम्मा 2। चई भला रना घणियूं कयूं अथऊं? अरे मां तव्हां खां थो पुछां, रन्स खे छा चइबो सिंधीअ में? उहो तव्हां ई सोचे ॿुधाइजो। तेसीं हीअ राणो थी खणे।
अॼु खां पुष्पा माली अवॉर्ड, पुष्पा माली ट्रॉफी ऐं 10,000 जो चेक हिंदुस्तान जे बहितरीन फ़नकारनि खे अॼु खां ॾियणु शुरू कयो अथसीं, जेके हर साल ॾिना वेंदा। हिन साल 3 ट्रॉफियूं आहिनि। उन्हनि जे लाइ 30,000 असांखे यूनियन लॉ मिनिस्टर श्री राम जेठमलानी साहब जन ॾियणु फरमाया आहिनि। उहे एज़ाज़ ॾियण जे लाइ असीं वेनिती था कयूं पंहिंजे बुज़ुर्ग अदीब श्री कीरत बाबाणी साहब जिन खे त हू मंच ते अचनि त जीअं असीं पंहिंजी कार्रवाई खे अमली रूप ॾेई सघूं। त सभ खां पहिरियों एज़ाज़ असांजो आहे भाउ दुष्यंत आहूजा लाइ, आदिपुर जो बहितरीन गुलूकार दुष्यंत आहूजा। उन्हनि खे ट्रॉफी असीं ॾींदासीं पंहिंजे बुज़ुर्ग अदीब श्री कीरत बाबाणी साहब जिन जे हथनि खां। पुष्पा माली ट्रॉफी, 10,000 जो चेक ऐं असीं हिन भाउ जो शाल सां स्वागत कंदासीं। उहा शाल बि पाईंदा श्री राम जवराणी साहब जन। अहमदाबाद जे आयल अर्जुन भक्त खे ट्रॉफी दादा कीरत बाबाणी साहब जन जे हथनि खां, 10,000 जो चेक राम जवराणी साहब जन जे हथनि खां ऐं शाल असांजे बुज़ुर्ग अदीब गोविंद माली साहब जन जे शुभ हथनि खां। दादा माली साहब खे कुल्हनि ते खयो वञे ऐं ताड़ियूं घटि अचनि, इहो थोरो गैर वाजिब थो लॻे। ऐं हींअर टियों एज़ाज़ आहे सिंधी इल्मु अदब जे, सिंधी सहाफ़त जे बहितरीन ऐं बुज़ुर्ग पत्रकार श्री राम कृष्ण आडवाणी राही साहब जन लाइ। हाणे कलाक सतराम जो 2 कलाक ॿुधायो न ख़ाली। माइक आयो। जय सिंधी। साथियों, विरहाङे वढ विधा छना छॾे असीं सिंधी हिंद में आयासीं। भारत माता असांखे पंहिंजे सीने में जॻह ॾिनी। असां पंहिंजे पुरुषार सां आशाना आजा के थाईंका थिया के अञा दरबदर आहिनि। असां मुसीबतूं ॾिठियूं आहिनि, कष्ट कशाला कढिया आहिनि। अॼु भारत के किन हिस्सनि में शोक स्थिति आहे। हैवान इंसान परेशान आहिनि। मां धीअरी पुष्पा खे पुष्पांजलि ॾियण जो हिकु नओं रूप धारण थो करियां, जिन जे मुखनि ते मायूस मुखनि ते लुक आहिनि। मां चाहियां थो हुन जे मुखनि ते मुर्क अचे। हीअ 10,000 जेके मूंखे ॾिना था वञनि, मां बानी कार खे वेनिती थो करियां, मां इहे पैसा न वठंदुसि। या समूरी रक़म प्रधानमंत्री जे फंड में शोक सहायता जे सताइण जे ॾिनी आहे। हिन खां अॻु भगवंती नावाणी जे प्रोग्राम में बि मूं 5,000 वठण खां इनकार कयो हो
ऐं वेनती कई हुई त कंहिं कलाकार, चित्रकार, पत्रकार जेको घुर्जाउ हुजे उनखे मदद कई वञे। हिकु क़ाबिल कहाणी नवीस, नामियारो नाटिक नवीस, सुहिणो सुठो जबरो अख़बार नवीस बीमारी जे बिस्तरे ते आहे, उन जे पेर जूं आङुरियूं कपियूं वियूं आहिनि, हुनखे रोज़ 100 रुपया इलाज लाइ ख़र्चु करणो पवंदो आहे। मां माली साहिब खे वेनती कंदुसि उहा अॻी रक़म बि उनखे ॾिनी वञे ऐं मां अव्हां में ते काफ़ी सुहिणा सणभा मुआंदा आहिनि। सचे दिलि सां अचो त घुर्जाउ माण्हुनि खे मदद करियूं, विख वधायो, हथ वधायो। मुल्क पब्लिकेशन जेका हीउ कार्य करे रही आहे, काफ़ी महिनत करणी पवंदी आहे तव्हांजे 2-3 कलाकनि जे विंदराइण लाइ। हिननि कलाकारनि खे, बानीकारनि खे अवी बि पंहिंजे खीसे में हथ विझो ऐं उन पत्रकार जंहिंखे ॿियो को कमाई जो वाह न आहे उनखे मदद करण लाइ मुल्क पब्लिकेशन तरफ़ां अव्हां बि कुझु मदद करियो, जीअं जिते लुर्क आहिनि उते मुल्क अचे। जय सिंधी। अॼु जे हिन उत्सव में हिन मंच तां पुष्पा माली खे यादि कंदे दादा गोबिंद माली साहिब जन जे हथनि सां असीं सन्मान था कयूं भाउ सतराम रोहिड़ा जो। उहा सुगंध, उहा ख़ुशबू खणी ईंदड़ असांजी भेण अनिला सुंदर पार्टी जी रूहे रवां भेण अनिला सुंदर, असीं उन्हनि जो बि हिन मंच ते हार्दिक स्वागत था कयूं। ऐं मां पंहिंजे भाउ चंद्र मंगराणी साहिब खे हिकु दफ़ो वरी अर्ज़ु कंदुमि त पंहिंजे शुभ हथनि सां उन्हनि खे शाल पाए सन्मान कनि। भेण अनिला सुंदर। अनिला सुंदर लाइ ताड़ियूं नाकाफ़ी आहिनि, ताड़ियूं अहिड़ियूं हुजनि जो हाल गूंजी उथे। ऐं हींअर मुल्क पब्लिकेशन जो उहो ख़ासि इशू जेको असीं भेण पुष्पा माली जी यादि में अॼु उनखे रिलीज़ था कयूं, मां उन लाइ वेनती कंदुमि पंहिंजी वॾी भेण बांद्रा जी बॉम्बे म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जी म्यूनिसिपल कॉर्पोरेटर भेण कामनी भठीजा खे त उन जे शुभ हथनि सां मुल्क पब्लिकेशन जो ख़ासि इशू रिलीज़ थिए। प्यारा सिंधी भाउरो ऐं भेनरूं, अॼु पुष्पा जे जनम जो ॾींहुं मल्हाए असीं सिंधी जातीअ जो हिकिड़ो फ़र्ज़ु निभाए रहिया आहियूं। उहे कलाकार जिन पंहिंजी सॼी जीवन सिंधी जातीअ कला, साहित्य, नाटक ऐं संगीत लाइ ॾिनी, उहे असांजा सरमोर आहिनि, असांजा उहे सूरवीर आहिनि जिन असांजे जातीअ जे इतिहास जो मान वधायो आहे। अॼु ॻाल्हाइण लाइ घणो वक़्तु कोन्हे, सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त पुष्पा या भगवंती इहे मालीअ जा हिकिड़ा मणिया आहिनि जेके सिंधी जातीअ खे ॾिना विया। माली पंहिंजे कार्य लाइ त ज़िंदा रहंदो ई, पर भगवंती ऐं पुष्पा सिंधी जातीअ खे ॾियण लाइ हू हमेशह अमर रहंदो। इहे ॿई जेके नींगरियूं असांजूं पुटड़ियूं जेके ॿई हुयूं भगवंती ऐं पुष्पा, उन्हनि जी वॾे में वॾी जेका देन हुई त हुननि पंहिंजूं जेके बि ख़्वाहिशूं, पंहिंजूं निजूं जेके घुर्जूं, इवन विवाह जेको जीवन आहे उन खे बि तर्क करे छॾियो पंहिंजे सिंधी जातीअ जे मथां। मूंखे ख़बर आहे त इन्हनि ॿिन्ही भेनरुनि जे लाइ घणेई अहिड़ा सिंधी जवान पैदा थियनि हा जे ख़ुशीअ सां, फ़ख़्र सां हुननि खे क़बूल कनि हा, पर हुननि इहो जीवन पसंदि न कयो। थिया बि हुआ बि, मूंखे ख़बर आहे हुआ बि
जिन आछूं कयूं पर हुननि पंहिंजे संगीत पंहिंजे कला खे वधीक सम्झो पंहिंजे विवाह जीवन खां। अहिड़ा असांजा अमर ही जेके आहिनि किरदार, असांजा जेके अमर शख़्सियतूं आहिनि, इहे हमेशह ज़िंदा रहंदियूं ऐं इन्हनि जूं ई जनम वर्षियूं बलाए असीं ॼण पंहिंजो हिकिड़ो फ़र्ज़ु निभाए रहिया आहियूं। जीए सिंध सदा जिए, जिए सिंधी ॿोली, जिए सिंधी जाति। अर्जुन भगत, दुष्यंत आहूजा ऐं जेके बि कलाकार जिन असांखे सहकार ॾिनो आहे, मां उन्हनि सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां। मां शुक्रगुज़ार आहियां सहयोग फाउंडेशन जी, रमेश तुलसियानी जी, चंद्र मंगनाणी जी, राम मूरजाणी जी, जीवत परियाणी जी, द्वारकादास चांडूमल जी ऐं हरगोबिंद फाउंडेशन जी, जिन जे माली मदद जे करे ही फंक्शन साकार थी सघियो आहे। सहे पर कहे सासूर न चले, सहे पर कहे सासूर न चले, दुल्हा दरे हर को फूले फले, दुल्हा दरे हर को फूले फले, जिंदल जी जित खित ज्योति जले, जिंदल जी जित खित ज्योति जले। दूल्हा दरिया शाह साईं, दूल्हा दरिया शाह, दूल्हा दरिया शाह साईं, दूल्हा दरिया शाह। साजन इंदु छा तॾहिं साजन इंदु। झूलेलाल आयो, लाल झूलेलाल आयो, मस्ती छाई थले ते लाल आयो, लाल झूलेलाल आयो, लाल झूलेलाल आयो, जोत बड़ी घर थले ते लाल आयो, मस्ती छाई थले ते लाल आयो, निक तो घोड़े भले ते झूलेलाल झूले, निक तो घोड़े भले ते झूलेलाल झूले, ओ झूले